बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो ख़ुशि शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जी अॼु 26वीं क़िस्त तव्हांजी नज़र। अॼु नई क़िसे सां 26वीं क़िस्त असां शुरू पिया कयूं। पहिरीं क़िस्त खां ॿुधी आया हो त जेका बादशाह जी घरवारी हुई, जेको बादशाह शादी करे ऐं सुबुह ते ई घरवारी मारे छॾींदो हो, ऐं वज़ीर जी धीअ ज़ोरी पंहिंजे पीउ खे चई ऐं बादशाह सां शादी कई त जीअं मां बादशाह खे इन ज़ुल्म खां बाज़ आणियां। पोइ उहो हुनखे रोज़ु कहाणी ॿुधाईंदी हुई। कहाणियूं बि दिलचस्प खां दिलचस्प, त जीअं बादशाह खे इंतज़ारु रहे। उनखे छॾे त वरी ॿिए ॾींहं ते बादशाह हुनजो उहा राणी किसो खणे। ईअं हिनखे माना बादशाह जो हुन कसम टोड़ियो। हूअं जेको बादशाह हिकिड़े ॾींहुं शादी करे ऐं सुबुह ते मारींदो हो, हाणे हिनखे चङा ॾींहं थी विया। इहा रोज़ु राति जो बादशाह खे कहाणी ॿुधाईंदी। वरी सुबुह जो थिए त वरी चए त बादशाह, मां जेकॾहिं अॼु मूंखे छॾे त राति इन खां वधीक दिलचस्प किसो ॿुधाईंदुसि। त हाणे कल्ह को किसो कंप्लीट थियो, अॼु वरी नओं किसो। ॻाल्हि कईंसीं, चई त बादशाह सलामत पुराणे ज़माने में चीन मुल्क में हिकिड़ो दर्ज़ी रहंदो हो। दर्ज़ी रांदि रूंद जो बि शौक़ीन, घुमण फिरण जो शौक़ीन ऐं फज़ूल ख़र्च बि हुयो उहो जेको दर्ज़ी हुयो। हिकिड़े ॾींहुं उहो दर्ज़ी घरां निकितो, आयो दुकान ते कमकार करे। शाम थी त दुकान बंदि करे हेजो घर पियो वञे त ईअं हिनजी नज़र पइजी वई हिकिड़े कुबड़े ते। कुबड़ो माण्हू हुजे हिकिड़ो, उन ते नज़र पियसि। पर हुन वीचारे जो बेखो अहिड़ो हुयो, मुहांडो अहिड़ो हुयो हुन कुबड़े जो जेको ॾिसे त खिल वही वञे। उन वीचारे जो रूप अहिड़ो हुयो, जेको ॾिसेसि त खिली उन खां खिल वही वञे। दर्ज़ीअ खे रमशो अची वियो। दर्ज़ी हिनखे चयो त इहो तूं हल राति मां तूं मूं वटि हली रह, मां तुंहिंजी महिमानी कयां, मूं वटि हल। हो बि वीचारो को बेवाहो हुयो। कुबड़ो हिन सां गॾु हलियो, वठी आयुसि घर। हिन जी ज़ाल ॾिठो, उहा बि खिलण लॻी। हे वीचारो ठहियल अहिड़ो हुयो, उहा बि खिलण लॻी। दर्ज़ी बि हिन सां वीचारे सां भोग पियो करे, हिन जी ज़ाल बि हिन सां भोग पई करे। दर्ज़ी हिन कुबड़े खे घर विहारे ऐं वियो बाज़ार में। उतां वञी मच्छी वठी आयो, तरियल मच्छी तरियल वठी आयो। मच्छी तरियल, मानी ऐं कुझु मिठाई विठाई वठी आयो। राति जो टाइम थियो, मानी हिननि जेॾी महिल खाइण शुरू कई त मच्छी हिन जे अॻियां रखियनि, कुबड़े वीचारे जे अॻियां मच्छी रखियनि। पाण बि खाइनि पिया, हो बि खाए पियो। पर हे वीचारो अहिड़ो हुयो जो हिन सां हो भोग वेठा पिया कनि, ॼण हुननि खे रांदीको हथ अची वियो। दर्ज़ीअ जी ज़ाल छा कयो, जो तव्हां मच्छीअ जो हिकिड़ो टुकड़ो वॾो हथ सां कटे भञी ऐं हिन कुबड़े जे खणी वात में विधई। कुबड़े जे वात में विझी हथ सां हुनजो वात बि बंदि कई। हुनखे चई त इहो गिह, चॿाड़ न, तूं इहो गिह। हिन जो चएसि गिह, त उहो वीचारो बि साधड़ो रांदीकड़ो हर को पियो हिन सां वीचारे सां कंदो हो। हुनजो चएसि गिह, त हिन वीचारे खणी हुनखे गीत ॾिनी। गीत त ॾिनई, पर उन मच्छीअ में को वॾो कंडो हो। जीअं हिन वीचारे गीत ॾिनी त कंडो हिनखे निड़ीअ में फासी पियो। कंडो बि को वॾो हो। हिन वठी वीचारे कयो, आवाज़ कई, हिननि खे चई त कंडो मूंखे फाथो आहे। हिननि वॾा वस कया हेॾां होॾां, पर कंडो हिन ग़रीब खां कोन निकितो। ऐं रब जी कुदरत, उहो
कुबड़ो वीचारो साह बंदि थी वियुसि, कुबड़ो वीचारो मरी वियो। कुबड़ो जो मरी वियो, हिननि खे त हुई मश्करी, हाणे त कुबड़ो वीचारो मरी वियो हिननि जे भोगनि भोगनि। दर्जी चए त बड़ा हिन जो मौत त को असांजे हथ में लिखियल हो। ज़ाल खे चई हाणे छा कयूं? ज़ाल चयसि हाणे हीअं कर, हिन खे खणो, कुबड़ो त वीचारो हुयो माना ॼण नंढे ॿार वांगुरु, चई त हिन खे खणो हंज में, हिन जे मथां रेशमी कपिड़ो विझ, तूं हल मां तुंहिंजे अॻियां थी हलां, तूं अचु मुंहिंजे पुठियां। राति आहे, जेकॾहिं हिन खे पुछंदो त चवंदासीं त हीउ असांजो पुटु आहे, तुंहिंजे नाले मुंहिंजे नाले चइजांइ त हीअ माउ आहे, असां हिनजी तबियत सही न आहे, हिन खे हकीम ॾे वठी था वञूं, तबियत सही न आहे, हकीम ॾे वठी था वञूं। हाणे हे बची फाथा जो हुया, ज़ाल जो हिनखे इहा सलाह ॾिनी त हिनखे बि दिलि सां ॻाल्हि लॻी। हे उथियो, कुबड़े वीचारे खे विधई, खईं हंज में, मथां विधई त कपिड़ो, माई अॻियां हे पोयां। हे जेॾी महिल ॿाहिरि निकिता त माई ॾाढियां चवंदी पई हले त बाला तोखे सिहत ॾींदो, अलाह कंदो तूं चाकू थी वेंदे, तोखे किथे आहे सूरु, किथे अथई सूरु। को माण्हू मिले त वरी उनखे बि सायो करे पाण ॿुधाइनि त असांजो छोकिरो चाकू कोन्हे को, वञूं था हकीम ॾे, हकीम जो घर किथे आहे, माना इहे शायद कंदा कंदा ऐं माण्हुनि हिननि खे हिकिड़े यहूदी हकीम हुयो, उनजो ॾसु ॾिनो त हे साम्हूं इन जो घर अथव, हिते इहो यहूदी हकीम आहे, रहंदो अथव। दर अची हिननि खड़कायो उन हकीम जो, उनजी हिकिड़ी नौकिराणी हुई वीचारी कारे रंग जी, उन दर खां विथीअ मां ॾिठो त हिकिड़ो माण्हू आहे, नंढड़ो छोकिरो खई वेठो आहे, ज़ाल बि गॾु अथसि। पुछईं छा आहे? जे असां छोकिरो वांदो अथऊं, छोकिरे खे तकलीफ़ आहे, इन जे करे आया आहियूं त हकीम साहिबु ॾिसे अचे, पैसा बि असांखे आहिनि, मता चए त मुफ़्त में आया आहिनि, पैसा बि असांखे आहिनि। हकीम साहिब खे ॾे पैसा, उनखे चयो त असांजो छोकिरो ॾिसे बीमार, बानी वई मथे, बानी वई मथे हकीम खे उथाइण, हकीम मथे पियो रहे। हिते हिनखे दर्जीअ खे पंहिंजी ज़ाल चयो त हाणे हीअं कर, हीअ ई महिल थी, जेसि ताईं उहो अचे हिन कुबड़े खे था हिते रखूं, दर ते, दर खोल, थोरो हुन खोलियो, हाणे हिते ई था रखूंसि, पाण था भॼूं, पाण था भॼूं। दर्जी ज़ाल जे चवण ते छा कयो, हुन कुबड़े वीचारे खे उते ई दर वटि भित जी टेक सां ईअं बीहारियईं ऐं पंहिंजी ज़ाल सां वठी भॻो। हेॾां नौकिराणी वई उन हकीम ॾे, उनखे चई त दरवाज़े ते माण्हू हिकिड़ो आयो आहे, उन्हनि सां बीमार आहे हिकिड़ो, माई बि अथसि, मूंखे पैसा बि ॾिना अथनि त हकीम साहिब खे ॾे, तूं हल हली हुनजी तबियत बि ॾिस ऐं दवा बि ॾे। हकीम जो पैसा ॾिठा त उहो बि उथियो, ऊंदहि हुई, ऊंदहि में हेठि लथो, जीअं ऊंदहि में तकड़ में हेठि लहे पियो, हेठि लहे पियो, हेठि लही आयो त कुबड़ो जो दर ते बीठो हो न, कुबड़ो दर ते बीठो हो त ऊंदहि हुई, हिन जो वञी पासो लॻो कुबड़े खे, कुबड़ो त वीचारो अॻई मलो हो रुगो ईअं अड़ ॾेई बीहारे वियासीं, कुबड़ो पियो किरी। यहूदी जो हकीम ॾिठो, अड़े हे छा, हिन बीमार त हे बीमार खे त मुंहिंजो धिको आयो जो मरी पियो। हाणे हिन मां जिंदगी कीअं छॾाए, हिन छा कयो जो कुबड़े जो खे गेले आयो, मुअल हो वीचारो, उनजी लाश खे अंदरि गेले आयो त मतां माण्हू ॾिसनि, अंदरि गेले आयो, पंहिंजे घरवारी खे सॾु कई, उन सां ॻाल्हि कई त अलाए केरु हा दर ते आया हा, हे पैसा बि ॾिननि पर मुंहिंजो थाॿो लॻी वियुसि, सो किरी पियो, मरी पियो, हाणे कीअं कयां, हाणे हिन लाश मां जिंदगी कीअं छॾाए। ज़ाल चयसि त हाणे कुझु सोच, जेकॾहिं ईअं कंदे त पोइ त ॼाण सुबुह थियो, पोइ त सभु मरंदासीं, सभु फासंदासीं। पोइ छा कयां,
ज़ाल चयसि त हाणे हीअं कर, इन खे मथे छित ते खणी था हलूं, छित ते खणी हलूं, असांजे घर सां गॾु आहे हिकिड़े मुस्लमान जो घर, उन जे घर था हिनखे उछलायूं, छित तां उन जे घर था हिनखे उछलायूं। ऐं इहो जेको मुस्लमान आहे इहो बादशाह जो बोरची बि आहे। सो ओॾे था हली उछलायूं। ही बची फाथा, हिननि ॿिन्ही बि नेठि कुबड़े वीचारे खे खयो, कुबड़े खे खणी आया छित ते आया, हिन जा हथनि खां पेरनि खां हिनखे पकिड़े, ऐं उहो मुस्लमान जो घर हो हिननि सां गॾु विच ते भित, ओ आराम सां करे हीअं सिधो करे हेठि लाहे हुनजी भित सां टेक ॼाराए बीहारियो, हिनखे बीहारे हे मोटी आया पंहिंजे घर। छुटी जिंद, दर्ज़ी बि ईअं जिंद छॾाई, हिन हकीम बि ईअं जिंद छॾाई। हिननि जीअं हुनखे छॾियो वीचारे खे, कुबड़े खे वञी बीहारे आया भित सां, रब जी कुदरत, उहो जेको मुस्लमान बोरची हुयो उहो बि उन महिल को घर आयो, दर खोलियईं, बती ॿारियईं, बती जो ॿारियईं, सोझरो थियो त ॾिठईं त बड़ा रोशनदान वटि को माण्हू बीठो आहे, हिनखे जो बीहारे विया को रोशनदान वटि माण्हू बीठो आहे, अड़े बड़ा ही त पक को चोर आहे। बराबरि मां बादशाह जो बोरची मां गोश्त बाणींदो हुउसि, ॿिया बि सामान मुंहिंजा गुम थी वेंदा, मां सम्झंदो हुउसि को ॿिलियूं थियूं खाई खणी वञनि, पर हे बराबरि चोर आहे, हे को चोर आहे, हे हिरियल आहे, हे तॾहिं अची बीठो आहे। मां चए पियो थो ॿिलियुनि सां विढ़ा, ॿिलियुनि खे धकण, मूंखे कहिड़ी ख़बर त चोरी इहो आहे जेको हेॾां छित तां लही पियो अचे। हिन छा कयो जो वॾो हिकिड़ो डंडो खईं, डंडो लिकाए 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 हीअं पासो वठी हाणे कुबड़ो त वीचारो इहो लाश लॻो बीठो, हिन जे लेखे त माना खड़को न कयां त जीअं मथां ॿुधे, आस्ते 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 अची ठका करे खणी कुबड़े खे सीने वारो डंडो हईं, जीअं जो डंडो हईंदो त मोलो ठाको करे किरी पियो, लोॾाएसि हेॾे होॾे, अड़े हे त मरी वियो, अड़े भणा हे छा कयमि, ही त नई मुसीबत ॻिचीअ में पइजी वई, भणा हे खसीस ॻाल्हि जे करे हणी मां माण्हू मारे विधो। हाणे छा कयां, जिंद बि छॾाइणी आहे। वरी साईं हिन छा कयो जो कुबड़े जो लाश खईं, चई भेणा ॾींहुं थींदो त हर को ॾिसंदो, फासी वेंदुसि, खईं कुबड़े खे कंध ते कुल्हे ते। हाणे हिते राति पोइ अची थी, हलंदो अचे, हाणे किथे हिनखे उछलायां, आयो बाज़ार में, बाज़ार में आयो, हिकिड़ो दुकान हुजे, उन दुकान जे साम्हूं हिन छा कयो जो ईअं भित वटि वरी हिनखे ड्रिगो करे बीहारे आयो, हे वठी थो भॼई, मुंहिंजी जिंद छुटी। रब जी कुदरत, उन महिल उतां हिकिड़ो ईसाई हुजे, उहो बि बादशाह जो ख़ासि माण्हू हुजे, नशो थियल हुजेसि, उहो वञे पियो उन महिल हमाम में विंझण पोइ राति, छो जो हुनखे हुयो नशो, झुमंदो 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 ईअं टपियो जो त ईअं कुबड़े जे वेझो पहुतो, हिनखे हुजे नशो जाम, सो हे उन जे अॻियां बि ऐं उते पेशाब करणु लॻो, जीअं जो हे पेशाब पियो करे त ईअं निहारियईं, अड़े भेणा हे त माण्हू बीठो आहे, उन ॾींहुं शाम जो हिनजी केरल ईअं पटको पग चोराई भॼी वियो उन ईसाई, हिन जो हुनखे हुते ॾिठो त हिनखे थियो त भेणा हे बि न अहिड़ो चोर हुजे, शाम मुंहिंजी चोरी थी वई आहे, हे बि न अहिड़ो चोर हुजे, इहो लिकियो बीठो आहे, सो हे अॻई नशे में लॻो पियो टुन,
हे उथियो सो छा कयईं जो कुबड़ो वीचारो जीअं बीठो त कुबड़े जे गिचीअ खां कंध वटि ईअं खणी उनखे मुक हईं। जीअं जो मुक हईंसि त कुबड़ो वरी वीचारो किरी पियो। कुबड़ो जो किरी पियो त हिते हिन ईसाई छा कयो जो दाहूं करणु लॻो। जेको चौकीदार हुजनि उन्हनि चौकीदारनि खे दाहूं करणु लॻो। दाहूं बि करणु लॻो ऐं हिन जे लेखे त हाणे इहो चोर आहे मथां भॼे, हुन कुबड़े जे मथां चढ़ी उन वीचारे खे मुकूं भहणु लॻो, धक भहणु लॻो। हुनखे हुयो नशो। हिते चौकीदार बि हिन जी दाहुनि ते अची पहुतो। चौकीदार जो अचे ॾिसे त भणा हे ईसाई आहे ऐं हो मुस्लमान आहे, मुस्लमान जे मथां चढ़ियो पियो आहे, उनखे पियो थो मुकूं हणे। चौकीदार पुछियुसि तव्हां ॾे ख़बर छा थियो आहे। ईसाई चयसि त ही मुंहिंजी पग चोराई पियो वञे सो मां पकड़ियो अथमांसि। हुन चयसि भला तूं उथ त मथे ॾिसूं त। हो जो उथियो चौकीदार जो हिनखे लोॾियो सोॾियो, ॾिसे त अड़े हे त मोह पियो आहे। अड़े हे तो छा कयो भणा, हे हणी मुस्लमान खे मारे विधी, तूं ईसाई मुस्लमान खे मारे विधी। हाणे चौकीदार छा कयो जो खणी ईसाई खे पकड़े ॿाहूं ॿधी हिनखे चई त हल त मां बादशाह वटि वठी हलां। चौकीदार हिनखे वठी आयो बादशाह वटि। हे वीचारो दिलि में चए त भणा मां खां कीअं इहो माण्हू मरी वियो, सो बि हिकिड़ी मुक सां माण्हू मरंदो आहे छा। हिते हिन जो नशो बि टुटी वियो। ईअं सम्झो हिन जा नशा टुटी विया, हाणे होश में अची वियो। चौकीदार हिन खे उन कुबड़े खे खयनि कुल्हे ते बादशाह वटि आया, पर राति हुई अञा ॾींहुं कोन थियो। हे उते बादशाह जे दर माना हुते महल में हुजनि। हाणे सुबुह थिए त बादशाह अचे। इंतज़ारु कंदे कंदे तव्हां त साईं सुबुह थियो, बादशाह आयो। चौकीदार ॿुधायुसि त साईं हिन बेगुनाह हिन मुस्लमान वीचारे खे मारे विधो आहे, मां पकड़े आयो आहियां। बादशाह हुन खां पुछियो, हुन चयो हा साईं मुंहिंजी चोरी पियो करे, बराबरि मां धक हयां थमांसि, पर एॾा त मां कोन हयां थमांसि जो मरी वियो। हाणे हुन बि जो मञियो, बादशाह हुकुम ॾिनो त बाबा हिन खे ईसाईअ खे फांसीअ ते चाढ़े, पर इहो त ऐलान कराए पोइ हिनखे फांसीअ ते चाढ़े। अदा शहर में ऐलान थी वियो त बाबा ईसाई खे फांसी थी अचे। मैदान ते वठी आया ईसाईअ खे। रसो हूंदो, रसो मथे, पोइ उन रसो विझंदा हुनजे गिचीअ में, पोइ रसे खे छिकींदा हुआ त पोइ उन ते अॼोके दौर वांगुरु फांसियूं न हूंदियूं। ईअं माना हेठि हिकिड़ो तख़्त विछाइनि, उन ते बीहारनि उनखे ईसाईअ खे, ऐं ईसाई खे बीहारे जलाद आयो उन ईसाईअ जे गिचीअ में रसो विधो। हाणे रुगो बादशाह जे हुकुम जो इंतज़ारु हो त रसे खे छिकनि त ईसाई मथे टंगिजे, पोइ 2-3 लोॾा ईंदसि कंधु भॼी पवंदो, मरी वियो। हे इंतज़ार में बीठा हुजनि त हिते ओ चौकी इहो बोरती जेको हुयो, बोरती अची पहुतो। बोरती अची पहुतो, पुछा कई त छा आहे जे भाई ईसाई खे फांसी था ॾियनि, कुबड़े खे मारियो अथई, कुबड़े वीचारे खे मारियो अथई बेगुनाह, सो उनजे करे ईसाई खे फांसी था ॾियनि। हिन दिलि में सोचियो त भणा हिनखे इहो त मूं वटि मोह हो, इनखे त मां मारियो हो। हे ईसाई त वीचारो बेगुनाह हुआ, मां त खणी वञी हुते टंगे हिनखे आयो हुउसि, ईसाई वीचारो त बेगुनाह हुआ। भणा हिते कयां, अलाह त ॾिसे थो। वठी दाहूं करणु लॻो त बाबा बीहो इनखे फांसी न ॾियो, इन कुबड़े जो कातिल मां आहियां, इनखे मां मारियो। बादशाह चए तो भला हिनखे छो मारियो। हिन चयसि कल्ह राति मां पंहिंजे घर वियुसि, ॾिठुमि त रोशनदान वटां उतां लही ऐं बीठो हो, मुंहिंजियूं शयूं रोज़ चोरी थींदियूं हुयूं, मां सम्झो त इहो ई चोर आहे मुंहिंजो, सो मां वञी हिनखे सीने में हथोड़ो हयो, हे मरी पियो। पोइ मां पंहिंजी जिंद छॾाइण लाइ हिनखे वञी हिते बाज़ार में दुकान वटि ईअं बीहारे आयुसि।
सो अलाह त ॾिसे थो त मां हिकिड़े मुस्लमान खे क़तलु कयो आहे, मां हिकिड़े मुस्लमान खे क़तलु कयो आहे। सो ईसाईअ खे फांसी ते न चाढ़ियो ऐं क़ातुल मां आहियां। बादशाह जो ॿुधो, बादशाह जे भाई ईसाई खे हिनखे ईसाई खे छॾियो ऐं बोरची खे फांसी ते चाढ़ियो। बोरची खे बीहारनि ईसाईअ जी जाइ ते। ईसाई त रब जा शुक्र कंदो ऐं ॿाहिरि निकितो। हाणे हिन पाण इक़रार कयो हो, जलाद हिन जे गीचीअ में रसो विधो, तख़्ते ते बीहारियुसि। हाणे वरी बि इहो इंतज़ारु त बादशाह इशारो करे त हिनखे लड़कायूं, रसे खे छिकियूं। यहूदी हकीम अची पहुतो, उनखे बि ख़बर पई, उहो बि अची पहुतो। दाहूं करणु लॻो त ईअं न कयो, इनखे फांसी न ॾियो, इनखे फांसी न ॾियो, इहो क़त्लु मां कयो आहे। अरे हे छा? बादशाह घुरायुसि, ॾे ख़बर छा थो चई। चई सर, राति मां पंहिंजे घर हुउसि त हिकिड़ो मर्द ऐं हिकिड़ी माई आया अची दर खड़काए। उन्हनि सां हे बीमार हुयो कुबड़ो। मुंहिंजे नौकिराणी खे हिननि ॾिना पैसा त वञ तूं हकीम खे वठी अचु। नौकिराणी अची मूंसां ॻाल्हि कई, पैसा बि ॾिनई, मूंखे पैसा ॾिनई। एतिरे में हो मर्द ऐं माई जेके हुआ उहे हिनखे उते छॾे पाण त हलिया विया। मां ऊंद हुई, लथुसि हेठि। सो जीअं दर खोलियुमि त हिनखे धिको अची वियो ऐं हे मरी वियो। हे जो मरी वियो त हाणे मां अची फाथुसि। पोइ मां पंहिंजे ज़ाल सां सलाह कई, असां ॿिन्ही गॾिजी हिनखे खणी आयासीं छित ते। असांजी छित सां घर सां गॾु ई साईं हिन मुस्लमान बोरचीअ जो घर आहे। असां छा कयोसीं, जो हिन कुबड़े खे उतां आराम सां असां हेठि लाथोसीं। सो असां त पंहिंजी जिन छॾाईसीं बराबरि। हे जो वीचारो मुस्लमान, हे जेको बोरची आहे, इहो जो पंहिंजे घर आयो त इन इहो सम्झो त चोर आहे। सो इन धकु हयसि त मरी पियो। इन जे करे हुनखे शक पियो त हे मुंहिंजे हथां मोह आहे, पर साईं न, इन जे हथां कोन मोह, इहो मोह आहे मुंहिंजे हथां, इहो मोह आहे मुंहिंजे हथां। बोरची जेको आहे बेगुनाह आहे, इहो मुंहिंजे हथां मोह आहे। माण्हू खिलनि बि पिया, तइजब वठनि पिया। बादशाह यहूदीअ जी ॻाल्हि ॿुधी हकीम जी, बादशाह हुकुम कयो त हिनखे बोरचीअ खे जेको आहे त छॾियो, बोरची खे आज़ादु कयो। ऐं यहूदी मञे थो, हाणे यहूदी खे फांसी ते चाढ़ियो। यहूदी पाण रज़ा ख़ुशीअ सां आयो तख़्ते ते अची फटे ते बीठो। जलाद पकिड़े विधसि ॻीचीअ में रसो विझी वरी बि बादशाह ॾे निहारण लॻा त बादशाह इशारो करे त रसे खे छिकियऊं। अञा घड़ी कान गुज़री त उहो दर्ज़ी जेको हुयो, दर्ज़ी बि साईं दाहूं कंदो कंदो माण्हुनि खे धिकींदो अची पहुतो। जे बा बीहो 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 बीहो, ऐं इहो बेगुनाह आहे, इनखे फांसी न ॾियो, इन जो क़ातिल मां आहियां। अड़े हे छा? हेतिरा माण्हू पाण अची था चवनि त हे बेगुनाह आहे, इन जो क़त्ल मां कयो। बादशाह घुरायुसि, तूं वरी छा थो चईं? चईंसि मां कल्ह ॾींहं जो निकितुसि शहर ॾे दुकान ते, राति जो मोटियो पियो अचां त मूंखे कुबड़ो मिली वियो। मां ॾाढा हिन सां भोग ठकावा कया, वठी आयोमांसि पंहिंजे घर। मां हिन जे लाइ मच्छी वरिती। पोइ जेॾी महिल खाइण वेठासीं, असां हिन सां खाइण ते भोग वेठा पिया कयूं। मुंहिंजी ज़ाल छा कयो, जो हिकिड़ो वॾो टुकड़ो मच्छीअ जो खणी ऐं उन जो गिरह ठाहे खणी हिन वीचारे जे विधई वात में। चईंसि इहो चॿाड़ न, इहो ॻियो। सो हिन वीचारे जो गीत ॾिनी त कंडो, हिनखे वॾो थुल्हो कंडो हुयो, उहो को निड़ीअ में फासी पियो। असां त वॾा वस कया, पर हिन जो साहु निकिरी वियो। पोइ चईं त हाणे असां अची फाथासीं त हाणे छा कयूं? पोइ चईं मां पंहिंजे ज़ाल सां सलाह कई। पोइ असां बीमार ॿार जो बहानो करे ऐं हिनखे यहूदीअ जे घर वटि आयासीं। उते अची असां हिनजी नौकिराणीअ खे ॾिनासीं पैसा, उन दर खोलियो। उहा जेसि ताईं वेही मथे त असां चयो त हाणे हे मौक़ो आहे, असां हिनखे उते दर वटि बीहारे
ऐं मोटी आयासीं। दर सां बराबरि हिनखे टेक ॾियारे बीहारे आयासीं। असां त हलिया आयासीं। हे वीचारो जो आयो हे बाहे पोहड़ो ऊंद हुई, हिन जो दर खोलियो त हिनखे ख़बर न पई। हिन जे लेखे त मुंहिंजे धिके सां किरियो आहे। हिन इहो सम्झो त मुंहिंजे धिके सां किरियो आहे। पर साईं असुल ॻाल्हि इहा आहे त असां वटां मोह हो। असां पंहिंजी जिंदु छॾाइण जे लाइ हिन हकीम जे दर ते चढ़िया आहियां। साईं तव्हां भले हिन खां पुछो त असां दर ते बीहारे आया हुआसीं न। हकीम चयो त हा। बादशाह जो ॿुधो, बादशाह जे त हाणे हकीम खे बि छॾियो। हकीम खे छॾियो ऐं दर्ज़ीअ खे फांसीअ ते चाढ़ियो। पर बादशाह हिते माण्हू बि परेशान थी विया त हे केतिरा आया आहिनि जेके दावा था कनि त असां मारियो आहे, असां मारियो आहे। किसो त ॾाढो नायाब आहे। बादशाह पहिरियों त हुकुम जारी कयो त हे जेको किसो आहे इहो किसो लिखो, हे किसो लिखो। पोइ बादशाह चयो त हाणे दर्ज़ीअ खे भले फांसीअ ते चाढ़ियो, छो जो दर्ज़ी पाण इक़रार कयो आहे त मां क़त्ल कयो। जलाद अॻिते वधियो हुनजे ॻिचीअ में रसो विझण, पर उते बादशाह खे चई त बादशाह सलामत मां बि ॾाढो थकिजी पियो। हिकिड़े खे तो रसो अञा ॻिचीअ में विझां त वरी ॿियो थो अचे, वरी हुनखे परते करे वरी बि थो ॿिए जे ॻिचीअ में रसो विझां। फांसीअ ते त केरु चढ़े बि कोन थो। फांसीअ ते त केरु चढ़े बि कोन थो। हलो ठीकु आहे, हिन खणी दर्ज़ीअ जे ॻिचीअ में रसो विझो। हाणे इहो जेको कुबड़ो हुयो, इहो कुबड़ो बादशाह जो दरबार जो मशकिरो हो। इहो कुबड़ो ऐं बादशाह बि सॼो ॾींहुं माना दरबार में हुकुम हूंदो हुओ त कुबड़ो ते दरबार में हूंदो पियो, भोग कंदो हो, बादशाह खे खिलाए, दरबारनि खे खिलाए। हाणे उन राति जो दरबार में हो हाज़ुर न थियो, जंहिं राति मरे कुबड़ो वीचारो। त बादशाह पुछा कई त कुबड़ो छो कोन आयो? त चइनि साईं शहर जो जेको हाकिम आहे न, उन खे हिकिड़ो मुर्दो मिलियो आहे, लाश मिलियो आहे। हिकिड़ो लाश मिलियो आहे। उन जे कातुल खे फांसीअ ते चाढ़ण जो हुकुम था ॾियनि, पर जॾहिं उनखे फांसी ॾियण लाइ अचनि था त वरी ॿियो माण्हू थो अचे, वरी टियों माण्हू थो अचे। सभु इहे था चवनि त बाबा इन कोन मारियो आहे, मां मारियो आहे, इन कोन मारियो आहे, मां मारियो आहे। हर को पंहिंजा पंहिंजा सबब ॿुधाए थो। बादशाह जो इहो ॻाल्हि ॿुधी त बादशाह चए त हाणे हीअं कयो, इहे जेके बि आहिनि कातुल, जिन बि दावा पहिरियों कई आहे क़त्ल जी, उन्हनि सभिनी खे वठी अचो, इन हाकिम खे बि मूं वटि वठी। जेॾी महिल उहो माण्हू उते वञी पहुतो त उन महिल दर्ज़ीअ खे फांसी ॾियनि पिया। बादशाह जे माण्हू उतां परे खां ई दाह करे चयो त बाबा तरसो, बादशाह जो पैगाम आहे त जिन बि क़त्ल जी दावा कई आहे उन्हनि सभिनी खे बादशाह वटि जे रूबरू पेश कयो। ऐं जेको इहो मुर्दो जो लाश आहे उहो बि कंहिं सवारीअ ते खणी बादशाह वटि पेश कयो। दर्ज़ीअ खे बि लाथियुनि फांसीअ तां। हाणे साईं सभु कुबड़े जो लाश खयुनि, सभु आया बादशाह वटि। सभु बादशाह वटि आया। सभिनी पंहिंजो पंहिंजो किसो बादशाह खे ॿुधायो। बादशाह चयो छा किसो आहे, मूंखे ॿुधायो त। पहिरियों दर्ज़ी किसो शुरू कयो, वरी यहूदी किसो शुरू कयो, वरी बोरची मुस्लमान किसो शुरू कयो, वरी ईसाई किसो शुरू कयो, वरी चौकीदार ॿुधायो त मां हिननि खे पकिड़े बादशाह वटि आंदो। सभिनी बादशाह खे किसो ॿुधायो। बादशाह किसो ॿुधो, बादशाह बि ॾाढो मतिलबु त अजब में अची वियो। बादशाह चयो त हीउ जेको किसो आहे इहो सोन जे पाणी सां लिखराए असांजे
शाही कुतुब खाने में इहो किसो रखाए। हीउ जेको किसो आहे इहो किसो जेको आहे त सोन जे पाणी सां लिखाए ऐं शाही कुतुब खाने में रखो। बादशाह हुकुम थी वियो। हाणे बादशाह हर हिक खे चयो तव्हां मूंखे पंहिंजो किसो ॿुधायो। यहूदी खे चई तूं बि मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। दर्जी खे चई तूं बि मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। बोरती खे चई तूं बि मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। ईसाई खे चई तूं बि मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। असुलु फ़ैसिलो मां पोइ कंदुसि। हाणे पहिरियों यहूदी खे चई तूं मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। हाणे यहूदी कहिड़ो किसो खयूं उहो इनशा अल्लाह सुभाणे।